नासिर सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पाणी जे वहकरनि में लाथ बावजूद वॾी ॿोॾि बरक़रार आहे। 12 कलाकनि दौरान पाणी वहकरा 24,000 क्यूसेक ताईं घटिजी विया आहिनि। तफ़सील मालूम कयो था शेरबाज़ कुसो खां। शेरबाज़, छा वधीक तफ़सील आहिनि? वटि पाणी जी सतह में मुसलसल लाट अचण बाद वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में 12 कलाकनि दौरान 24,000 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कई वई आहे। हिन वक़्तु दरिया सिंध गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 5,81,100 क्यूसेक रिकॉर्ड कियो आहे, जॾहिं पाणी जो हेठां वेकिरो 5,53,600 क्यूसेक रिकॉर्ड कियो आहे। 12 कलाक अॻु दरिया सिंध गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 6,05,000 क्यूसेक रिकॉर्ड कियो हो, जॾहिं पाणी जो हेठां वेकिरो 5,75,100 क्यूसेक रिकॉर्ड कियो हो। सखर बैराज वटि पाणी जी सतह में लगातार चार जो सिलसिलो जारी आहे। सखर बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 5,71,800 क्यूसेक रिकॉर्ड कियो आहे, जॾहिं पाणी जो हेठां वेकिरो 5,18,100 क्यूसेक रिकॉर्ड कियो आहे, जिथे वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। कोटड़ी बैराज वटि बि पाणी जी सतह में इज़ाफ़ो जारी आहे। हिन वक़्तु कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 3,09,000 क्यूसेक रिकॉर्ड कियो आहे, जॾहिं त पाणी जो हेठां वेकिरो 2,89,100 क्यूसेक रिकॉर्ड कियो आहे। 22 खां 23 तारीख़ ते कोटड़ी बैराज वटि पाणी जी सतह में इज़ाफ़ो थींदो, जिथे विचें दरिजे जी ॿोॾि डिक्लेयर थी सघे थी। जी महिरबानी शेरबाज़, तफ़सील ॾियण जे लाइ।